अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। मकानी चूंड में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी कामयाबी माणींदड़ ज़िलई सदर सलमान अब्दुल्ला मुराद बलोच सीनियर अॻवान मुर्तज़ा यार मोहम्मद बलोच खे मुबारकूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध जे नायब सदर मोहम्मद मूसा जामोट पीपुल्स पार्टी ज़िला जे सदर सलमान अब्दुल्ला मुराद ऐं मुर्तज़ा यार मोहम्मद बलोच खे कामयाबी माणण ते मुबारकूं ॾींदे चयो त मलीर जी अवाम हिकु भेरो ॿीहर पीपुल्स पार्टी ते एतमाद करे खेनि बल्दियाती चूंडुनि में कामयाबु कयो आहे। उन खां अॻु मलीर जी क़ौमी तोणे सूबाई तकनि खां पिणु समूरा पीपुल्स पार्टी जा नुमाइंदा चूंडियल आहिनि। असांखे उमेदु आहे त कराची जे ॿियनि शहरनि इलाइक़नि जीअं मलीर जे ॿेराड़ीअ वारे इलाइक़नि खे बि तरक़ी वठण बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। मलीर जी तरक़ीअ लाइ गॾिजी कमु करण लाइ तयारु आहियूं। वॾे वज़ीर जी सलाहकार पीपुल्स पार्टी ज़िला मलीर जे सदर सलमान अब्दुल्ला मुराद बलोच मुस्लिम लीग नून अॻवान मोहम्मद मूसा जामोट जा थोरा मञींदे चयो त मलीर जी अवाम जो मैंडेट जो एतिराम कयो आहे। पीपुल्स पार्टी माज़ी में कमु कया आहिनि। मुस्तक़बिल में अवामी ख़िदमत जे जज़्बे ते सियासत जारी रखबी। उन मौक़े ते मोहम्मद असलम जामोट, यूसुफ बलोच, गुलामदीन जामोट, करीम बख्श बिरोही, मुख्तार जामोट, रशीद जामोट ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।